तो आर्यन में भी मौजूद आहियूं जेके ॿ ॿारड़ा जेके ॿुॾी विया उनजे वारस सां ॻाल्हायूं। इहो पाणी जे शाख में एॾो पाणी हुयो जेको ॿुॾी विया ऐं कीअं हिकिड़ो महिमान आयो सखर खां, उहो बि हुन सां कीअं वियो उते केरु कीअं ॾिठो कीअं हाल वाल वठो त इहो आख़िर कीअं थियो वाक़ियो। हिकु जेतिरा खेॾंदे खेॾंदे हितां विया रांदि खेॾणु, चवंदा हलूं शाख ते वेंझणु हलूं, पाणी वॾो आहे, पाणी कंहिं कम जो न आहे, शाखूं भरियलु आहिनि, खाटी बि थोरी थियल आहे हिते। बसि अधु कलाकु खनि थियो त ख़बर पई ॿार रोईंदा आया त नंढड़ा ॿुॾी विया आहिनि। असांजी मदे जी वेझी अस्पताल खणी वियासीं, डॉक्टरनि कोशिशि कई, जवाबु ॾिनो त नंढड़ा फोत थी विया आहिनि। नंढड़ा ॿारड़ा शाख में पेर तिरकी विया आहिनि, पोइ लही विया, जंहिंजे करे मासूम ॿारड़ा ॿुॾी विया। हिकिड़ो 11 सालनि जो आहे, हिकिड़ो 10 सालनि जो आहे ॿारड़ो। सो घर में हाणे उन्हनि जे में त ईद जूं जेके ख़ुशियूं उहे मातम में तब्दील थी वयूं न। ॿियो बि असांजो महिमान हुयो छोकिरो सखर जो, उहो बि आयो, उहो बि वीचारो ॿुॾी वियो। बहरहाल घर में हिन वक़्तु पर पूरे ॻोठ असांजे में, असांजी हिकिड़ी बिरादरी आहे, समूरे ॻोठ में कोराम मची वियो आहे। अलाह से रहम कंदो सर। नाज़रीन तव्हां ॿुधो जेके नंढड़ा ॿई जेके हिकिड़ो सखर जो हसनैन हुयो उहो ऐं तुंहिंजो पाण में हुया जेके जो साकिब हुयो जेके तुंहिंजो रवासी आहे, उहो पाण ईद जे ॾींहुं आयो ख़ुशी मल्हाइण लाइ विया ॿार शाख ते पाणी विझण लाइ। उते जो इहो काठी जेके काठी रोईंदा आहिनि, वारी खपाईंदा आहिनि, उनजी काठी ग़लति तरीक़े सां थिए हुजण जे करे उहो पाणी उनजी सोच कई मथे हो, जंहिंजे करे उहो ॿुॾी फौत थी विया आहिनि। और जेको ईद जी ख़ुशी आहिनि उहो मातम में तब्दील थी विया आहिनि। इन करे त वाक़िअनि खे ऐं जेके काठी कंदड़ जेके मिटी खपाईंदड़ मुनाफ़ो खे तो पाबंद कयो जो मां एतिरो काठी न कनि। कैमरामैन आकिब सां गॾु अयूब, सिंध टीवी न्यूज़ मदे जी।